तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सिंध प्रेस क्लब नसीराबाद जो सहाफ़ी औरत सां ज़्यादती कंदे पकड़िजी पियो। सहाफ़ी कांच छॾे फ़रार थियण में कामयाब थी वियो, जॾहिं त वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी चुको आहे। तव्हां वञी ॾिसी सघो था। थी सघे थो तव्हांजी अखियुनि जे अॻियां हीअ तस्वीर ज़रूरु फेसबुक ते ज़रूरु गुज़री हूंदी। उन जो रियल वीडियो, ओरिजिनल वीडियो हीअ आहे। कांच जेका साम्हूं तव्हां ॾिसी रहिया हो ते उन सहाफ़ी जी आहे जेको कांच छॾे भॼण में कामयाब थी वियो, फ़रार थियण में कामयाब थी वियो। हिकु औरत सां ज़्यादती कंदे पकड़िजी पियो। जेको वीडियो वायरल थियो आहे इहो ओरिजिनल वीडियो आहे। हिन सहाफ़ी वॾी कामयाबी सां पंहिंजी कामयाबी कई, लेकिन हिन इलाइक़े मां भॼी जान छॾाई ऐं कांच उते ई कमरे में छॾी निकिरी वियो। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी चुको आहे। दोस्तों, हिन वीडियो खे अगरि तव्हां ॾिठो आहे त महिरबानी करे शेयर कंदा जीअं ही सहाफ़ी पकड़जण में कामयाब थी वञे। ख़ुदा हाफ़िज़। हे घर आहे, हीअ कांच मुख़्तियार सहाफ़ी जी आहे, जेको पाण खे अलाए छा थो सम्झे। हीअ कांच पई आहे मुख़्तियार साहब जी।